नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सुल्तानपुर में खबर ॾींदा हलूं तो सुल्तानपुर जे ॻोठ हासिल वाहण जे रहवासिन उस्ताद कुतुबुद्दीन जुणेजो, अज़हर अली जुणेजो, असदुल्ला जुणेजो, मोहम्मद मुराद जुणेजो, फ़कीर मखण जुणेजो ऐं ॿियनि मीडिया अॻियां दाहींदे चयो त अॼु शाम धारे पनोआकल सिटी पुलिस जो SHO ज़ुल्फ़कार चाचड़ ऐं कैंट पुलिस जो SHO ज़ुल्फ़कार भंबरो 2 खां 3 थाणे जे पुलिस हाण करे असांजे घरनि ते मुबीना चढ़ाई करे जंहिं में असांजा 2 नौजवान एहसानुल्ला जुणेजो 11 क्लास जे शागिर्द फैज़ुल्ला जुणेजो खे खंबी खणी वई है गुम करे छॾियो। इन चयो त असां ॾे पनोआकल जे डीलर राशिद समेजो जा ज़री बिज भाण जा पैसा रहियल आहिनि जेके फसल न थियण करे रहिजी विया आहिनि, पर हू पुलिस जी मदद सां असां मथां झड़तू केस दाख़िल करे हरासा करे रहियो। पनोआकल ऐं कैंट पुलिस हिननि जी वंगार वेंदे असांखे नाहक तंग पई करे हिननि IG सिंध ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी असांजा गिरफ़्तार कयल नौजवान आज़ाद कया वञनि। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।